दोस्तों बेहतरीन ऐं धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुश आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल दोस्तों रियासत। जी हाँ दोस्तों, रियासत ड्रामो अची चुको है, बिल्कुलु अची चुको है। रियासत ड्रामे जो घणे दोस्तनि खे इंतज़ारु हुयो, इंतज़ार जो घणियूं ख़त्म। इन टाइम रियासत ड्रामो जेको आहे केट एंटरटेनमेंट ते राति 7:15 ते हलायो वेंदो। रियासत ड्रामो हफ़्ते में 4 एपिसोड ईंदा, जुमे ताईं हलंदो। ऐं हीउ ड्रामो वॾो काफ़ी ॾींहंनि खनि जी शूटिंग हली रही हुई। हर माण्हू खे इंतज़ारु हुयो रियासत सोप सीरियल जो। रियासत अची चुको आहे। थी सघे थो तव्हां मुंहिंजी हीअ वीडियो देरि सां ॾिसी रहिया हुजो, उन टाइम रियासत हलंदो बि हुजे, इन टाइम तव्हां चेक करे सघो था। बहरहाल दोस्तों, हर को पंहिंजे परेशानियुनि में आहे, हर को टेंशन में आहे। कंहिंखे का शइ आहे यादि, त कंहिंखे कुझु यादि ई न आहे। बहरहाल ड्रामो पंहिंजे जेको आहे न, असां इन लाइ अपडेट ॾींदा आहियूं जंहिंखे या ख़बर आहे, कंहिंखे न आहे, उन्हनि खे ख़बर पइजी वञे त बाबा हीउ ड्रामो राति हलंदो। ऐं जंहिंखे इंतज़ारु हुयो ओठे वारनि जो, उहो इंतज़ार जो घणियूं ख़त्म। अगरि अपडेट सुठी लॻी महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾिजो। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।